तो कोई प्लीज तू हुन वटि वञ उते वञी तोखे ख़बर पवंदी त हूअ कीअं असु ॾेई उथे थी ऐं वेंदे ईंदड़ असुर ताईं सॼो ॾींहुं पंहिंजे घर जो कमकार में लॻी थी वञे इस तरह जो पंहिंजो पाण विसरी थो वञे उहे वीचारी वञी ॿारे वञी पाण पोरियो करे पंहिंजा ॿार पाले मुझे लाइ खून थी पवणा त पोइ तू ये छो थी सोची जन्नत इनमें तुझो को बि ॾोह न आहे इनमें मुंहिंजो ई ॾोह आहे त मां अञा जहिड़ी छो आहियां तोखे लाइ छा थी वियो आहे मुंहिंजी हाणे जीअण खातिर खजी वई आहे मां माण्हुनि जे साम्हूं हाणे कंध खणी कीअं वेंदसि हू मुंहिंजे बारे में छा सोचींदा हूंदा मुंहिंजी प्यारी भेण अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे छा थो ॻाल्हाई पियो ए वरिया मुंहिंजो कुझु न वञे त पोइ तुंहिंजो छा वञे मुस्तू मुंहिंजो भाइटियो आहे मुंहिंजो रतु आहे मूंसां गॾु रहंदो आहे ऐं मुंहिंजा ॿार वरिया में छा थियनि हा मूंखे अव्हां खां अञा इज़त जो पलांद वठिणो आहे समीर बख्श वराम खे तुंहिंजी असांजी दोस्ती बिल्कुलु पसंदि न आहे ॿी ॻाल्हि त हू तुंहिंजी गुलामूं जी रिश्तेदारी में बि ख़ुशि न आहे हुन त अहिड़ो मौक़ो ॻोल्हियो पिए त हिकु धक में ॿ शिकार करे अहिड़े मौक़े वरी ॿियो हिनखे कॾहिं मिलंदो ताजू ॻाल्हि खे हेॾे होॾे न फेराए तव्हां मुंहिंजी इज़त ते हथु खयो आहे आङुर खई आहे तव्हां मुंहिंजी इज़त ते मां तव्हां खां इज़त जो पलान ज़रूरु वठंदुसि कल्ह उन्हनि माण्हुनि इनकलाब सां इश्क ईअं कयो जीअं की महबूबा सां कबो आहे हाणे जॾहिं उहे इश्क में नाकाम थींदा आहिनि त पोइ वञी टे ऑप्शन बचंदा आहिनि टे या त हू वधीक बहादुर थी हालतुनि जो मुक़ाबिलो करे या त वरी हू ख़ुदकुशी करे छॾे या वरी ड्रग यूज़ करे जे न त कंहिं छोकिरे जे ॿाहुनि जी पनाह वठे तव्हां छा कयो मुंहिंजो शौर एतिरो पुख़्तो ज़रूरु हुयो जो न मूंखे माठ त कराई पर मूंखे मरण न ॾिनो त छा तव्हां कंहिं छोकिरी जी झोली में पनाह न आहे वरिती अमीर बख्श जेसि ताईं तूं पंहिंजी सभई नियाणियूं नथो उथारी तेसि ताईं तुंहिंजे घर जो सुख वापसि नथो अचे तोखे त ख़बर आहे अमीर बख्श धीअर घर में रहमत हूंदियूं आहिनि पर जवान थियण खां पोइ उन्हनि खे जेकॾहिं घणो दर वक़्तु घर में विहारबो त घर मां बरकत ख़तमु थी वेंदी पर ताजू पर छा रिश्ते जो मसइलो आहे न इहा ॻाल्हि तूं मूं ते छॾ अलाह सणाई कंदो सभु ठीकु थी वेंदो पर तुंहिंजी नज़र में कहिड़ो घर आहे ताजू अहिड़ा केतिरा ई भला घर आहिनि अमीर बख्श खानदानी माण्हू बि आहिनि जिन सां मिटियूं माइटियूं करे सघजनि थियूं पोइ बि घर को ॿुधाए त सही मूंखे हू मोहम्मद उस्मान वारो पुटु आहे न गफ़ूर सचमुच मूंखे पंहिंजी धीउ हुजे त आउं त हुनखे ॾेई छॾियां इहो चरियो केरु सोचे थो चरियो आहे हुतो खां मूंखां बि सियाणो आहे पर थोरो रुगो कमज़ोर आहे पर अमीर बख्श तूं छोकिरे खे छो थो ॾिसी छोकिरे जे पीउ खे ॾिस जेको शरीफ़ बि आहे सादो माण्हू बि आहे पैसे वारो बि आहे पंहिंजी न्याणी बि सुखी रहंदी हुते पर ॻाल्हि त ॿुध तूं गुलामूं लाइ बि ईअं चयो हुयो उते त मुंहिंजी छोकिरी ख़ुशि कान्हे का त छा गुलाम तोखे सुठा टका न ॾिना हुआ छा बाबा उहे त ॾिना आहीं पर मुंहिंजी छोकिरीअ खे सुख कोन ॾिनो आहे ताजू ख़बर नए घर में रहण सां कुझु वक़्तु लॻंदो न भला हिकु ॻाल्हि हूंदी त सम्झाए छॾी गुलाम खे इहो मुंहिंजो ज़िमो चङो पर ताजू घटि में घटि हिते ईअं न थिए यार अदा कुझु बि न थींदो मां हुनजी तोखे ज़मानत ॾियां थो पर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जेका तूं ॿुधाइण कोन थो चाहीं बसि छॾ इन ॻाल्हि खे न पर ॿुधाए त सही परेशान न कर ताजू अदा मां तोखे परेशान नथो करियां पर ॻाल्हि इहा ई आहे न अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जेका तूं ॿुधाइण कोन थो चाहीं अमीर बख्श ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पाण उस्मान सां मिटी न कंदासीं न त ॿिया माण्हू पाण सां मिटी कोन कंदा छो न कंदा कहिड़ी ख़राबी आहे मुंहिंजी छोकिरीअ में ख़राबी त का कान्हे पर हुन मुस्तफ़ा वारे वाक़े खां पोइ मां इहो नथो चवां त इहो वाक़ियो को सही आहे पर दाग़ त लॻी वियो न माण्हुनि खे रुॻो बहाना खपनि अहिड़ी हालत में उस्मान खां असां ॿियो को बि रिश्ते क़बूल तयारु कोन्हे चवीं था हुन सां ॻाल्हि करियां ठीकु आहे ॻाल्हाए ॾिसींसि यार तूं पुत्र बाबा हिते जी सियासत तोखे समझ में न ईंदी हिते जा जेके माण्हू अथई न
मोचड़े सां सिधा अथई, मोचड़े सां। बाबा साईं ये पुराणो दौर जो ॻाल्हियूं आहिनि। असां जहिड़ी सोच ई त खून ख़राबी पैदा कई आहे। न पुट, हिते ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहनि था, ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा हरण जहिड़ा मासूम ऐं हिकिड़ा उहे आहिनि जेके चीते जहिड़ा ज़ालिम ऐं वहशी आहिनि। बाबा साईं हाणे तूं मूंखे ॿुधाए जमाल त मां कंहिंजी भर में वियां। बाबा साईं कोशिश करियो त दुश्मनियूं घटिजनि, वधनि न। दुश्मन जे वधण सां इंसाननि जी ज़िंदगी घटिबी आहे बाबा। बराबर, पर पुट मुंहिंजो हथ या बंदूक उन्हनि माण्हुनि ते खजंदो आहे जेके ज़ालिम हूंदा आहिनि। ॾिस बाबा, मां को वॾेरो न आहियां। ही ॿ 4 एकड़ ज़मीन आहे, पोइ बि माण्हू मूं ॾांहुं अचनि था, का उम्मीद रखी था अचनि। हू वीचारा ॾाढा सतायल हूंदा आहिनि। जॾहिं मां हुननि जे अखियुनि में अखियूं विझी ॾिसंदो आहियां त जॾहिं हुननि जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि, पुट मुंहिंजी दिलि भरिजी ईंदी आहे ऐं मूंखां इहो सभु कुझु बर्दाश्त न थींदो आहे। बाबा साईं जेका अव्हांजी मर्ज़ी, पर बाबा साईं हितां जा माण्हू ॾाढा बोझ अथव। बाबा साईं मां एतिरो चवंदुसि त कॾहिं बि ग़रीब सां ज़ुल्म न कजो, बेगुनाह सां ज़ुल्म न कजो। छो त हितां जे माण्हुनि वीचारनि कॾहिं मोहबतूं ॾिठियूं न आहिनि बाबा। जमाल, बाबा ये ॻाल्हियूं तुंहिंजूं बराबरि पंहिंजी जाइ ते। शहर शहर आहे, ॿारहाड़ी ॿारहाड़ी आहे। ॿारहाड़ी जी सियासत कुझु मुख़्तलिफ़ आहे शहर खां। हाणे अचु अल्लाह या रजबी, तूं सदाईं असांखे बुरी ख़बर ई ॿुधाई आहे। छो छोकिरी जी शादी में तोखे बुरी ख़बर थी लॻे? जन्नत जी शादी हुजे न, तूं जन्नत जो जनाज़ो कटी रहियो आहे। ए गफ़ूरो सुठो छोकिरो आहे, सुखियो रखंदो पंहिंजी छोकिरीअ खे। ईअं ई रखंदो न, जीअं मुंहिंजी धीअ खे ग़ुलामूं रखियो आहे। पर जन्नत जी शादी त तूं गफ़ूरे सां करण वारो आहीं न, पर वो तो चरियो आहे। चरियो कोन्हे को, बस ईअं ॾिसण में कमज़ोर आहे। हाँ, फैसलो थियो अथसि न, तॾहिं तोखे सियाणो थो नज़र अचे। तूं हाणे छा बि खणी कंदीअ न, ॻाल्हियूं तय थी वयूं न। सुभाणे उस्मान वारा छोकिरीअ खे वनवाह में विहारण ईंदा, तूं तयारी कर। धीअ जी बर्बादी थो चाहीं?